थिया आहियूं जेको जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में कहाणी आहे। ऐं जलाल चांडियो जॾहिं जेको आहे सो ज़ियाल हक़ जो मार्शला वारे दौर में जलाल चांडे खे छो फ़ौजियुनि रोकियो ऐं जलाल चांडे खे छाजे लाइ गिरफ़्तार कयो फ़ौजियुनि, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। डिटेली तफ़सीली वीडियो आहे। वीडियो किथां सुठो लॻे लाइक कयो, शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, ज़ियाल हक़ जो दौर तमामु ख़तरनाक दौर रहियो ऐं उन टाइम में मार्शला ऐं जेको आहे सो खोड़ सारियूं तहरीकूं बि हलियूं। पोइ इन जे करे सख़्ती बि तमामु घणी हुई। त पोइ जलाल चांडियो दादू लॻे हिकिड़ी किपक लॻियल हुई फ़ौजियुनि जी ऐं उते जेको आहे सो जेके गाॾियूं अचनि पियूं उते तलाशी वठी ऐं जंहिं बि माण्हू में शक शुबो हूंदो हुयो उन्हनि खे फ़ौजी गिरफ़्तार करे खणी वेंदा हुया पाण सां गॾु। पोइ जलाल चांडियो हिकिड़े प्रोग्राम में वञी रहियो हो पंहिंजी गाॾीअ ते, त जलाल चांडे सां गॾु पुटु बि पंहिंजो शामिलु हुयो। नंढड़ो हुयो पुटु उन टाइम में। हिकिड़ो जलाल चांडे खे 3 पुट आहिनि, लेकिन हिकिड़ो पुटु जलाल चांडे सां शामिलु हुयो। उन टाइम में जलाल चांडे खे हेठि गाॾीअ मां लाहे करे ऐं जलाल चांडे जी तलाशी बि वरितऊं। ऐं जलाल चांडे ॾे जॾहिं तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो किथे बि बीहंदो हुयो, माण्हू ॾिसंदा हुया जलाल चांडे खे त महफ़िल लॻी वेंदी हुई। जलाल चांडे खे माण्हू चारों तरफ़ फिरी वेंदा हुया। त पोइ उते बि जॾहिं चौकी लॻल हुई त हज़ारे गाॾियूं बीठियूं हुयूं। जॾहिं जलाल चांडे जो वारो आयो चेकिंग जो त उते सवें माण्हू जेको आहे सो पंहिंजे गाॾियुनि मां निकिरी ऐं जलाल चांडे खे ॾिसण ऐं मिलण जे लाइ लॻा। त पोइ उते जेके फ़ौजी तलाशी पिया वठनि ऐं जेके गाॾियुनि खे चेक पिया कनि त उन्हनि फ़ौजियुनि ॾिठो त बड़ा हिन शख़्स खे सवें माण्हू ॾिसनि पिया था ऐं सवें माण्हू जेको आहे सो हिन जी तरफ़ मिलण लाइ बि बेताबनि ऐं ॾिसण जे लाइ बि बेताबनि। हीअ कहिड़ी शख़्सियत आहे ऐं केरु आहे। त दोस्तो, पंजाबी फ़ौजी हुया। पोइ उन्हनि खे जेके उते कुझु चंद सिंधी माण्हू बि बीठा हुया उन्हनि चयो, फ़ौजियुनि खे सम्झायो त बाबा हे सिंध जो राॻीदड़ आहे ऐं सिंध जो वॾो हिकु फ़नकार आहे ऐं हिन खे माण्हू लखे माण्हू हिन जा परस्तार आहिनि ऐं हे अमन जो दाई आहे, हे को धाड़ेल या दहशतगर्द कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो टोपी पंहिंजी निरड़ ते रखंदो हुयो ऐं उन खां अलावा गलो आख़िरी किली ताईं जलाल चांडे जो खुलियल हूंदो हुयो। त पोइ फ़ौजियुनि खे ईअं लॻो त शायदि को धाड़ेल अलाए छा। पोइ इन जे करे उन सां सख़्तु बर्ताव कयूं। पोइ जलाल चांडे खे जॾहिं उन फ़ौजीअ जे आफ़ीसर ॾे वठी विया, उहो सिंध जो हुजे फ़ौजी आफ़ीसर, उन वटि जॾहिं वठी विया त पोइ जलाल चांडे खे उन आफ़ीसर सुञातो ऐं जलाल चांडे खे भाकुर पाए पंहिंजी कुर्सीअ ते विहारियो जलाल चांडे खे। ऐं उन खां अलावा पंहिंजे फ़ौजीअ खे चई बा जल्दी कर वञी बोतल वठी आ। त जलाल चांडे खे बोतल पीआरियूं। त पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे सुञातो ऐं पोइ जलाल चांडे खे तमामु एतिराम सां जेको आहे सो पंहिंजी गाॾीअ में विहारे ऐं उन पिकट मां आज़ादु करे जेको आहे सो रवानो कयूं। त दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो हिकु सितारो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जी ख़ाल क़यामत ताईं न भरिजी सघंदी सिंध मां। दोस्तो, जलाल चांडे जा लखें परस्तारनि अॼु ताईं बि जलाल चांडे जूं केसूं, हींअर हालांकि टेप कोन्हे को, रेडियन जो दौरु कोन्हे को, लेकिन अॼु ताईं बि केसूं जलाल चांडे जूं माण्हुनि वटि संभालियल पियूं आहिनि ऐं जलाल चांडे जा उहे वथाणा अॼु ताईं बि माण्हुनि खे यादि आहिनि। ऐं जलाल चांडे जा हींअर बि तव्हां कंहिं बि वॾे शहरा ते वेंदो, चाहे कराची हुजे, चाहे इस्लामाबाद GT रोड हुजे, या सखर जा का जेको आहे सो पेराज हुजे, त उते बसनि जे पोयां ऐं जेको आहे सो ट्रकनि जे पोयां तव्हांखे जलाल चांडे जा तस्वीर ॾिसण में ईंदा। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।